या रसूल अल्लाह इजाजत अता फरमा, मां मदीने पाक में रहन चाया तो मदीने वारे मीर फरमायो अब्दुल हक असांजे बारगाह जो यो दस्तूर आ, मां मुस्तफा जे दर ता कदे भी को सवाले खाली हथन कोन मोचो आ, जेको आयो आ झोल भरींदो वियो आ, तू भी सवाली बनजे आयो आहे, तोके खाली हथन ते नथा मोटायो पर मां तोके चवा पियो त अब हिंदुस्तान में मुझे दीन जी तबलीग कर, दीन जो पैगाम पहुंचा, ऐ तो के शौका मदीने पाक में रहन जो, तमाम मुस्तफा जो फैसलो बुधी छड़ ऐ अब्दुल हक जे कदे मदीने पाक में रहंदे तो के मुझे रोजे पाक जो दीदार नसीब थींदो, पर जे कदे मां मुस्तफा जो चवण मनी करे हिंदुस्तान जी सरजमीन ते मां मुस्तफा करीम जे दीन जो कम कंदे तमा हबीब पाक जो तो वायदो आहे, रोजानो रात जे टाइम में मदीने पाक मां हली करे हिंदुस्तान जी सरजमीन ते तो के पंजो दीदार करण मां मोहम्मद करीम जो कम आहे। सुभान अल्लाह। अब्दुल हक मुझो चवण करे जे हिंदुस्तान में तो तोके दीदार करण मां मुस्तफा जो कम रोजानो महबूब आशिकन का परे ना। हजरत इमाम शाफी रदी अल्लाह ताला नु फरमाया त मां हिकड़े लम्हे ताईं पंहिंजे महबूब के पाण खां जब परे समझा त मां मुसलमान ही कोन आहियां, मुझो महबूब मुसां गड्डा, अल्लाह जो हबीब पंजे गुलामन सां गड्डा। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह तो मुझा प्यारा वजात फरमाए त उपटियां अंधियों पूरा पिरे पसल पो वञो रोज रसल हबीबाने हुजरे। सुभान अल्लाह। वाह लतीफ जो उपटियां अंधियों जे अखियों खोलियां तो दुनिया पे ॾिसां जे पूरा पिरी पसंद अखियों बंद करा तो मुझो महबूब मुझे सामू बीठो। उल्टे चाल चलते हैं दीवान गाने इश्क, आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते, वो मुझे महबूब जो ये गुलाम किया दीदार कंदा आहिन। बेटा साहब रहमतुल्लाह ताला अलैह फरमाता जडे मां पंहिंजे महबूब जो दीदार कंदो आया त हिन अंदाज में पाण तो फरमाए अख पिरियां जे अख में ही कुठलन कम लाहे डिज लतीफ चे ससिया सुदो चम पोतोने निकरे दम तब अख पिरियां जे अख में। सुभान अल्लाह। जडे महबूब जे दीदार में बीहंदायूं पो दम निकरी वञे, चम कटजी वञे, मास जली वञे, तब महबूब जे चेहरे मुबारकन में असां जो नजरो होंदियो आहिनि। रब करीम तोखे मुखे भी उहा नजर नसीब फरमाए। उहा हजरत शाह अब्दुल हक रदी अल्लाह ताला अन्हु रहमतुल्लाह अलैह एक मर्तबा ख्याल आयस त मां भी वडा किताब लिखया आहिनि, हाने हिकड़ो एड़ो किताब लिखा जे किताब में खालिसतन जिक्र मुस्तफा हो, न नमाज न रोजो न हज न ज़कात कुछ भी न, जे हुजे त जिक्र मुस्तफा हो। कुरान पाक खणी 3 ॾींहं 3 रातियों पढ़ी 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 3 ॾींहनि खां बाद कुरान बंद करे गुंबदे खदरा डाडा मो करे मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो कुरान के चुम्मी अखिल ते रखे अर्ज कन लगो ला युमकिनु सनाओ कमा कान हक हो बादज खुदा बुजुर्ग तो एक किस्से मुख्तसर या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। राना नमाज जो हुक्म भी कुरान में आ, रोजे जो भी आ, हज जो भी आ, ज़कात जो भी आ, जमादात जो, शजर हजर जो, हर शय जो जिक्र आ हबीब पढ़ंदो आहियां, पर जडे तो जे शान के परखण जे ला, जडे तो जो शान कुरान में ॾिसण जे ला मां अब्दुल हक कुरान खोलियो आ त मुंहिंजा महबूब अलहम्द जे अलिफ खां वठी वन्नास जे सीन ताईं हर हरफ, हर आयत, हर सूरत, हर मंज़िल, हर रुक
रुकू तो महबूब करीम जो शान बयान करे रहियो आ। मुंहिंजा राणा मूंखे कहिड़ी मजाला मां तो जो शान बयान करा मां त हीअं तो चवां त मुंहिंजा दिल भरा कंहिंखे अहिड़ी ताक़त ना है जो तो जो शान बयान करे। अज मां फैसलो तो फरमाए छॾा मुंहिंजा महबूबा खुदा खां बाद में हिन कायनात में अगर शान आ त मदीने वारा मीर उहो तुंहिंजो शान आहे। सुभान अल्लाह। उन महबूब सां प्यार कर, उन हबीब जो अदब कर। प्यारा दोस्तों बुजुर्गो हबीबन जा सहाबी अदीब हा, अदब वारा हा। हज़रत अनस बिन मालिक फरमान ता मां मदीने वारे साईं जे पासे में अची बीठो आहियां, मां हबीबन सां गॾु नमाज तहज्जुद पढ़ण जो इरादो कयो। अल्लाह जे हबीब जो नमाज शुरू कई, हबीबन पहिरीं रकात शुरू कई, अल्लाहु अकबर अलहम्द पढ़ी सूरे बकरा जी तिलावत शुरू कई। मां सोचो हिकु रुकू, ॿ रुकू, टे रुकू, साईं पढ़ंदा विया पढ़ंदा विया पढ़ंदा विया पढ़ंदा, पूरी सूरे बकरा अल्लाह जे हबीब तिलावत करे छे, अढाई से मां सोचो हाणे रुकू कंदा, पर जीअं जो सूरे बकरा खत्म थी मदीने वारे सूरे आले इमरान शुरू, आले इमरान खत्म थी सूरे माइदा शुरू थिया। मां समझो हाणे रुकू कंदा, पोइ भी रुकू न कयो अतल मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरे निसा जो भी आयतो पढ़ियो आहिनि। गालिबन 86 पारा मदीने वारे मीर तिलावत कया। उन खां बाद में रुकू फरमायो आ। साईं फरमाता वो रुकू बिल तस्बिन वारो कोन हो, टिल तस्बिन वारो कोन हो, जेतरो वक्त अल्लाह जे हबीब के मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो 86 पारा पढ़ण में लगी आ, एतिरो टाइम मुझे महबूब के रुकू में लगो आहे। अॼुकल्ह जो मुल्लो ईअं करे त हिकड़ो कोन भी। अल्लाह असांजी हालत रहम फरमाए। नमाज सां मोहब्बत कर, मस्जिदन सां मोहब्बत कर। रमजान शरीफ में भी अल्हम्दुलिल्लाह हिकड़ो महीनो कुरान ॿुधंदा आहियूं, सो भी बेज़ारी जिंदगी ते केड़ो भरोसो। अल्लाह पाक जे हबीब फरमायो जिनजी कुरान सां मोहब्बत होंदी यो कुरान दुनिया में भी निभाइंदो, कब्र हशर में भी निभाइंदो। कुरान कयामत जे ॾाढी शफात फरमाई। हज़रत सैयदना अनस बिन मालिक फरमाता त पो साईं जो एतरो रुकू, एतरो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कौमा, एतरी मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो सजदो, एतरो जलसो, एतरो ॿियो सजदो, 2 रकातो पढ़ी साईं जो सलाम फेरो तो फजर तुलो थी। हाणे जॾहिं दुआ जे लाइ हथ खया तॾे मुझे महबूब करीम पंहिंजे लाइ दुआ कान घुरी, हसनैन करीमैन जे लाइ दुआ कान घुरी। इया कोन फरमायो मालिक मूंखे सोन दे चांदी दे बादशाही दे, पर ये कलिमात ऐ परवरदिगार है ये मुर्ज़गार, इनको माफी दे न कर इनके खताओं को शुमार, इनको माफी दे। उम्मत जेला कदे गारे हेरा में, कदे गारे सौर में, कदे मुझा प्यारा मके पाक में मुझे हबीब जा हथ खया पिया होंदा हा, तदे असां फकर सां चौंदा आहियूं त ऐबदारन जी बदकारन जी, असां गंदल गुनाहगारन जी, कई पुनल तो पोए वारी न त आहियूं ॾाढा ॾोहारे, कई पुनल तो पोए वारी न त आहियूं ॾाढा ॾोहारे, ऐबदारन जी बदकारन जी, असां गंदल गुनाहगारन जी, कई पुनल तो पोइ वारी न त आहियूं ॾाढा ॾोहारे, कई पुनल तो पोइ वारी न त आहियूं ॾाढा ॾोहारे। गारे हेरा में रातियों रोए
कयूं भलायूं पुनल तो कयूं भलायूं पुनल तो इयो रुवण तुंहिंजो ॾाढो रब खे वणियो इयो रुवण तुंहिंजो ॾाढो रब खे वणियो तॾहिं बख़्शींदो वियो बारी न त आयो ॾाढो हारी तॾहिं बख़्शींदो वियो बारी आयो ॾाढो हारी तो बे असां ते कहर पे आयो दुआऊं घुरी तो साईं मोटायो दुआऊं घुरी तो साईं मोटायो हथर बड़े खणी घोरी महर घणी कई सतार पंहिंजी सतारी न आयो ॾाढो हारी कई सतार पंहिंजी सतारी न आयो ॾाढो हारी सुभान अल्लाह हबीब जे करे रब मेहरबान मदीने वारे सां मोहब्बत रख ऐं उहो हबीब के जो एहसान रखंदो न हाँ दुरूद पढ़ंदा मुझे महबूब जे शान में इजाफो कोन थींदो सलात पढ़ंदा हबीबन जे शान में इजाफो कोन थींदो मुझे महबूब के रब एड़ो शान दिनो आ वरफाना लक जिक्र कराना तुझे जिक्र के में बुलंद करे छे जेके रब बुलंद करे तेके वाराणी इस्मालानी कुमाचा गोठ जो मुसलमान छा करे सघन पो केतरो बुलंद छो आ वो रब तो जाने या उन जो हबीब तो जाने असां जो सलात पढ़ो तो साईं छा था फरमाइन साईं फरमाता जेको मां मुस्तफा ते दुरूद पढ़ंदो आ मां उन दुरूद जो जवाब उनके अता फरमाइंदो या सलाम जो जवाब दींदो हबीब एक मर्तबा चे वा अलैकुम अस्सलाम तुझे मता सलामती हुजे तो वो सलामती साईं जन्नत पहुंची तो वजे अवा बार बार आलमन का यो भी बुधवा न त साईं फरमाए त एकड़ो उम्मती हुंदो गुनाहगार बदकार हां कयामत चे ॾियारे मलाइका घसीटिए जहन्नम ॾा खणी पिया वेंदा आदम अलैहिस्सलाम के अर्ज कंदो या रसूल अल्लाह हेदे त निहार तुझे गुनाहगार के वठी पिया वञन साईं फरमानता मां इंदस अल्लाह के अर्ज मालिक तो मुखे चयो हो वल सौफ युती का रब्बुक फतरदा हबीब तो के एतरो निंदस नो राजी थी पोंदे ये मलाइका मुझे उम्मती के वठी पिया वञन अल्लाह तबारक व तआला मलाइकन के फरमादो मलाइको रुक जी पो जी मुझो मोहम्मद चवे ये करे छे जी मुझो हबीब फरमाए ये करो मलाइको रुक जी पोंदा साईं फरमादा छो पिया वठी वञो अगर साईं गुनाहगार बदकार न नमाज न रोजो न हज न ज़कात न जिक्र अज़कार न खौफ खुदा न इश्क मुस्तफा कुछ भी ना है अमल नामो खाली आ साईं फरमादा दोबारा नाम अमाल जा दोबारा तोरियो मां ॾिसां मीज़ान में वरी अमल रखिया गुनाह घणा नेकियूं थोरी मदीने जो साईं पंहिंजी जेब मुबारक में हिकड़ी पर्ची कढी उन जे नेकिन वारे पल्ले में रखंदो त नेकियूं वधी वेंदियूं गुनाह हल्का थी मलाइका चौंदा हल जन्नत दे वो चौंदा दा हला तो पर थोरो तरसुमान का पुछो जवान आहे केर जे मुसा हेडी भलाई कई तो गुनाहगार अज अम्मा छडे वी बाबो छडे वियो रिश्तेदार छडे विया अजीज करीब छडे विया पुछंदो साईं तवा केर आयो साईं फरमाए मां उनके फरमाए मां तुझो नबी मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा राणा ही करम नवाजी साईं फरमाए तो हिकड़े दी मोहब्बत में मां मुस्तफा ते दुरूद पढ़ियो अकेलो वेठो पंजे खेत ते पंजे घर में पंजे उताक ते तनाई जो आलम हो तुझे ज़हन में मां मुस्तफा जा तसव्वुरात आया हा ख्यालात आया हा मोहब्बत में मस्त थी करे तो एड़ो दुरूद पढ़ियो हो जो तुझी अखिन मां लुड़क बची विया त मां केडो गुनाहगार आहियां पर मुझो महबूब केडो शान वारो आ केडो करीम मुझो नबी आ केडो शफीक है मेहरबान मुझो नबी आ जे मुझे करे दुख दिठा तकलीफू दिठियूं अल्लाह जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब जने नबूवत पियो दे त रब तो फरमाए राणा चवी त नबी भी बनाया ने बादशाही भी दिया ने बादशाह भी थी नबी भी थी चवी त नबूवत दिया ने फकीरी गुरबत दिया मुझे महबूब करीम अर्ज कयो मुझा मालिक मुखे बादशाही नथी खपे नबूवत तुझी इनायत आहे मुखे गुरबत अता फरमा फकीरी अता फरमा
साहबा कराम अर्ज कराना बादशाही घुरी वठो हा मुझे महबूब फरमायो बादशाही शेवो मां मुस्तफा जो ना मता को आखिरी जमाने में जरे गुरबत जो जमानो हुजे मुझे के गरीब उम्मती के केर तानो दे तो गरीब ही तो वट का शय काने का दुनियादारन के ताना दींदा तो वे चौंदा गुरबत असांजे महबूब मदीने वारे मीर जो पेशो है अल्लाह जे हबीब के गुरबत पसंद आ अल्लाह जे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गुरबत पसंद आ ये तस्वुरात रखी तो दुरूद पढ़या अखिन मा रुड़का जी विया वो तुंजो दुरूद मां मुस्तफा वट अमानत हो जेका मां अज तोखे मोटाई दिनी आ रब तोखे उन जे करे जन्नत दई छडी अरे जो जन्नत में पियो विंदो त दिल में पियो चंदो अज तार मां बेड़ो तरो मुहिंजा मिठा तुहिंजे घरे अज तार मां बेड़ो तरो मुहिंजा मिठा तुहिंजे घरे कमदर दरिया वारो वरो मुहिंजा मिठा तुहिंजे घरे अज तार मां बेड़ो तरो अल्लाह जो महबूब के जो एहसान न रखंदो ओ मुंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो आखिरी गाल तुझी खिदमत में अर्ज करा हिंदुस्तान जो रहा को गैर मुस्लिम वाणियो रतन हुन जो नालो वडो ताजुरा वडो वापारिया मक्के पाक में तिजारत करण वने मक्के मां सामान खणी हिंदुस्तान अचे हिंदुस्तान मां सामान खणी मक्के पाक वने मुंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो उते खपाईंदो आहे एड़ी तरह पंहिंजे जिंदगी जो गुजर सफर कंदो आ एकड़े ॾारे यो रतन वाणियो मक्के पाक जी बाजार में वियो आ बरसात जे मौसम जॾहिं नदियूं नाला वहण शुरू थिया हिकड़े मक्के पाक जे बचड़न जे मुंहिंजा प्यारा टोलिया जंहिंमें नंढड़ा नंढड़ा बच्चा हा नंढा नंढा ॿार हा हिकड़े नए पिया पार कल हिकड़े वादीअ खां मथे पिया चलनि पर उन्हनि बच्चन में सब का अगियां एकड़ो एड़ो भी ॿार आ एकड़ो एड़ो भी बच्चो आ जंहिंजे चेहरे में जण 14 जो चंड चमके रहियो आहे एड़ो हसीन ॿार रतन पंहिंजे उठ ते सवार हो उठ के बिहारे उन ॿार के कुल्ले ते विहारे उह नए पार कर वो नदी उकारी मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो रतन हलियो वियो आहे मक्के पाक में सामान खपाया मक्के पाक मां सामान खणी हिंदुस्तान आयो आहे वक्त गुजरंदो वियो आहे टाइम गुजरंदो वियो आहे हिकड़ी रात रतन वाणियो पंहिंजे घर जे छत ते वेठो आहे अचानक ॾिसे 14 रात चंड ब टुकड़ा थी जमीन ते किरियो आहे थोड़ी देर खां बाद में चंड वञी वरी जुड़ियो आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो चंड पंहिंजे जाहो जोबन में पहिरीं वांगुर वरी बि रोशन आहे ज़मानो हलंदो वियो आहे आख़िर हिकड़ो अहिड़ो बि वक्त आयो मक्के पाक जे ताजरन वापारिन जे हिकड़ी जमात हिंदुस्तान में आई आ जेके रतन वाणी जा दोस्त हा मुंहिंजा प्यारा मुलाकात थी आ रतन वाणियो उन्हनि खां हालात पुछण लगो आ अदा मां त काफ़ी टाइम थी वियो आ मक्के पाक में कोन आयो आहियां अवां अहवाल ॾियो मक्के में छा पियो वहे छा पियो वापरे मक्के में कहिड़ी तब्दीली आई आ मक्के में कहिड़ी तरमीम थी आ त उहे वापारी चवन पिया ओ रतन बे तका शय नहीं काने का पर हिकड़ो एड़ो महबूब मक्के में आयो आ जंहिंजे चेहरे में 14 जो चंड चमके रहियो आ हिय इशारो तो करे त वण पिया हलन हिय इशारो पियो करे त मुर्दा पिया जिंदा थियन इशारो पियो करे त पत्थर पिया सलाम पढ़न ओ रतन पियो त सब पंहिंजी जा हबीब इशारो तो करे त चंड भी ब टुकड़ा थी तो पवे सुभान अल्लाह इशारो तो करे चंड भी ब टुकड़ा
रतन वाणे चो अच्छा पर हुनन के न बुधाए त इहो चंड जेको ब टुकड़ा थियो हो इहो त मां भी ॾिठो। दिल में मुंहिंजा प्यारा शौक़ जागियो आ मक्के वञणो आ उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार करणो आ। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पर पुट मोहब्बत जागे पया। रतन वाणे पंहिंजा उठ तैयार कया सफर जी तैयारी कया। फजर मुंहिंजा प्यारा तुलो थिया। रतन वाणियो मके पाक जो राही छुआ मके जो मुसाफिर छुआ हलंदे जबल डूंगर डारींदे जमाने का बाद में वञी मके पाक में पहुतो आ। उते जे माल का पुछिया मदीने जो मीर मोहम्मद बिन अब्दुल्ला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे आ। मानो चवण लगा ओ रतन वो महबूब काबतुल्ला जे सहन में वेठो आहे। रतन वाणियूं उठन के परियां वधी उठन के परियां वधी आयो मके पाक जे हरम काबा अचे तो मुंहिंजा महबूब करीम हरम शरीफ जे सहन में सहाबा किराम जे झुरमुट में वेठा। रतन जो परे खां आयो हबीबल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रतन ते निगाह रहमत विधिया। अञा मुंहिंजा प्यारा करीब कोन आयो आ ॻाल्हाई नाहे हथ कोन मिलाई आ मुलाकात कोन थिया। मुझे महबूब करीम परे का ॾिसी फरमायो अंत रतनुल हिंदियुल छा तू रतन हिंदी आही। मुंहिंजा प्यारा दोस्तो रतन डोड़ंदे भजंदे मुझे महबूब जे करीब अचे पहुतो आ। अर्ज कन लॻो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां ही रतन हिंदी आया। मुझे हबीब फरमायो रतन काफी टाइम थी वियो आ वरी भी कोन तो आयो आही। मां मदीने वारो मीर कॾहिं खां तो जो इंतजार करे रहियो आहियां। हबीबन के अर्ज की राणा तव्हां के ॿुधाए तो मां भी रतन आहियां हिंदुस्तान में रहंदो आहियां मुंहिंजो नालो रतन आ। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रतन मां मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जो एहसान रखंदो ना आया। अज का काफी टाइम पेरी 25-30 साल पेरी तू मके पाक में आयो है फिलानी नए मां फिलानी वादी मां असा नंढा बार हासो गुजरा से पे पानी जी वजह सा के बार डिना पे के उकरी कान पे उन वक्त में तो मुके पंजे कुल्ले ते निकड़े नंढे बार के विहारे कुल्ले ते वो नए पार कराए हुए। रतन तो के गाल याद काने का पर मां मुस्तफा के वह गाल याद आ वो नंढो बार मां मोहम्मद करीम हुयस। अल्लाह तो दिल पे चयम त रतन अचे त मां रतन जा एहसान लाहे थोरो लाहे छॾियां। रतन अर्ज कयो राणा ॻाल्हि अहिड़ी कई थी जो मां रतन जी दिल जीते वरती थी। पेरन ते किरे अर्ज पियो करे राणा अवां जा आशिक हज़ार आहिल असांजे यारे कबूल पैशल अवां जा आशिक हज़ार आहिल असांजे यारे कबूल पैशल असल का आया अहां जे बानी ये बंदी बेकारे कबूल पैशल दास अखिल सवा तो सुईना अञा तबे ॾिठो ही ना है झुरे
छुजे आए सड़े तिसक में ये दिल विचारे कबूल पेशल अवां जा आशिक हजार आहिल असां जे यारे कबूल पेशल सुभान अल्लाह। हबीब जी कदमन ते किरी मुझे महबूब जो हमेशा गुलाम बनजी वा मुझा प्यारा दोस्तों वो महबूब नबी के जो एहसान रखंदो ना है असा उन महबूब के या रसूल अल्लाह इजाजत अता फरमा मदीने पाक में रहण चाया तो मदीने वारे मीर फरमायो अब्दुल